بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين. الصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين وأهل بيت الطيبين الطاهرين المعصومين. अम्मा बाद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू खे अॻिते वधाईंदे फ़िक़े में बैतुल ख़ला जे बारे में टियों दर्स खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। मोहतरम नाज़रीन, पंहिंजी गुफ्तगू बैतुल ख़ला जे बारे में हली रहिया आहे। कुझु अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जिते रफ़ हाजत करणु हराम आहे। उन्हनि मां पहिरियों बंदि घिटियुनि में जॾहिं त घिटी जे मालिकनि उन जी इजाज़त न ॾिनी हुजे, उन अहिड़ियुनि घिटियुनि में अगरि इंसान रफ़ हाजत करे उते रफ़ हाजत करणु हराम आहे। ॾिसो, बंदि घिटियूं उहे आहिनि जेके ख़ासि हिकु माले में हिकु माण्हू रहनि था, उन्हनि घरनि जे लाइ मख़सूस घिटी आहे जेका आम कान्हे, फ़क़ति उन घरनि ताईं वञे थी। उन्हनि घरनि 10 या 15 20 घर जेके बि आहिनि उन्हनि घरनि जे लाइ जेका इहा घिटी वञे थी, आम माण्हू उन घिटी सां उनजो गुज़र कोन थो थिए। उहे माण्हू जेके उते रहनि था उन जे लाइ या वधि में वधि उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके हिननि जा जेका अज़ीज़ कुर्बा महिमान वग़ैरह अचनि था, उहे ई जॻह घिटी खे इस्तेमालु कनि था, जिन उहा घिटी कान्हे। त अहिड़ी जॻह कहिड़ी घिटियुनि ते में रफ़ हाजत करणु हराम आहे। ॿियो त आहे, अहिड़ी जॻहियुनि ते अगरि रफ़ हाजत इंसान करे थो, उन रफ़ हाजत करण सां उन महले में इन गंदगी जे करे ऐं जॻह जे आब हवा जेका आलूदा थिए थी, इन नजासत जे करे उन ते नजासत जे मख वग़ैरह ॿिया जेके जीत वहनि था, उहे जॻह इन जी बदबू इंसान जे घरनि ताईं पुॼे थी, उन्हनि मां जेका बीमारियूं पैदा थियनि थियूं। अहिड़े नमूने इस्लाम जेका आहे अहिड़े जॻहनि खां मना कयो त अहिड़ी जॻहनि ते इंसान रफ़ हाजत न करे। ऐं या वरी ॿिया जेके आहिनि उमूमी घिटियूं आहिनि या उमूमी रस्ता आहिनि जेके आम माण्हू उन्हनि आम माण्हुनि जो उन्हनि में गुज़र थिए थो, जॾहिं त उन्हनि जे गुज़रण सां अगरि उन्हनि खे अज़ियत जो ई सबबु पैदा कनि त अहिड़ियुनि जॻहियुनि ते बि जेका आहे रफ़ हाजत करणु हराम आहे। अहिड़ी जॻह ते इंसान रफ़ हाजत नथो करे सघे। ऐं ॿियो जेको आहे कंहिं माण्हू जी ज़मीन में जॾहिं त हुन रफ़ हाजत जी इजाज़त न ॾिनी हुजे, अहिड़ी ज़मीन में बि जेका इंसान रफ़ हाजत नथो करे सघे, छो जो उन मालिक जेका आहे मना कयो, उन इजाज़त न ॾिनी त मुंहिंजी ज़मीन में जेको इंसान रफ़ हाजत करे। त अगरि अहिड़ी ज़मीन में अगरि इंसान रफ़ हाजत कंदो त उन ते जेका रफ़ हाजत करणु हराम आहे। अलबत्ता अगरि अहिड़ी ज़मीन आहे कंहिं शख़्सी मिल्कियत में आहे, अगरि इंसान उन ज़मीन में रफ़ हाजत कनि था ऐं उहो मालिक जेको आहे ज़मीन वारो ॾिसे थो, अगरि मना नथो करे त अहिड़ी ज़मीन में इंसान रफ़ हाजत करे सघे थो। अहिड़ी जॻह ते रफ़ हाजत हराम कान्हे, बल्कि इंसान अहिड़ी जॻह ते रफ़ हाजत करे सघे थो, छो जो उन मां ज़ाहिर थिए थो मालिक जे तरफ़ां मना न आहे। ऐं टीं जेको आहे उन्हनि जॻहनि में जेकी कंहिं माण्हू जे लाइ मख़सूस हुजनि, मिसाल जे तौरु मदरसा वग़ैरह या ॿियूं अहिड़ियूं जॻह या जिते जेका आहे जेका लिफ्ट वग़ैरह ठहियल उन्हनि मख़सूस इंसान जे लाइ जेका वक़फ़ आहिनि, अगरि अहिड़े मक़ामात ते अगरि इंसान रफ़ हाजत करे थो त उते बि जेका रफ़ हाजत करणु हराम आहे। फ़क़ति उहे शख़्स जेके इस्तेमालु कनि था जिन्हनि जे लाइ वक़फ़ आहे। ऐं चोथों, मोमिन जे क़बरनि जे मथां उन्हनि फ़इल सां उन जी बेहरुमती थींदी हुजे या न, त अहिड़ी जॻहनि ते बि जेका आहे मोमिन जे क़बर जे मथां रफ़ हाजत करणु हराम आहे। पर जेकर ज़मीन ज़ाती तौरु मुबाह हुजे त को भर्ज न आहे। हा, अगरि उहा ई सूरत आहे यानी उते बि रफ़ हाजत करणु हराम आहे त उन ई जॻह जी आहे जिते रफ़ हाजत दीन या मज़हब जे कंहिं बि मुक़दस शइ जी तोहिनी जो अगरि सबबु थिए, उते बि जेका रफ़ हाजत करणु हराम आहे, उते बि जाइज़ कान्हे। अॼु जी गुफ़्तगू पंहिंजी पुॼाणी थो पहुचे, इंशाअल्लाह वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।